प्यारा शागिर्दो मुझे किशन परमार। गुज़रियल वीडियो में असां रीडर जो सबक पढ़ियोसीं 8। अॼु असां रीडर जो सबक 9 पढ़ंदासीं। प्यारा ॿारो, स्कूल में सुबुह जे टाइम असां सलामी कंहिंखे ॾींदा आहियूं? हा त तव्हांखे जवाबु ईंदो हूंदो, झंडे खे ॾींदा आहियूं। त अॼु असांजो सबक जो उनवान आहे झंडो। अॼु असां जेको सबक पढ़ंदासीं उहो सबक आहे बैत। अचो त सबक पढ़ो। सबक 9 झंडो बैत। झंडो पंहिंजो पाकिस्तानी क़ौम संधि जो आहे निशानी। झंडो आहे जान खां प्यारो, रोशन उन में चंड ऐं तारो। रंग उन्हीअ जो आहे न्यारो, साओ अछो वाह जो ॿारो। उन सां आहे मान असांजो, झंडो आहे शान असांजो। अचो त गॾिजी गीत ई ॻायूं, क़ौमी झंडे खे झुलायूं। हीअ बैत लिखियलु आहे बचल मेमण जो। हिन सबक जे कुझु लफ़्ज़नि जी आउं तव्हांखे हिजे ॿुधायां थो। हीअ लफ़्ज़ आहे झंडो। झंडो 2 आवाज़नि, झन झेनून ज़बर झन डालवाओ डो, झंडो। पंहिंजो 3 आवाज़नि, पेनून ज़बर प, हेनून ज़र हे, जीमवाव जो, पंहिंजो। पाकिस्तानी 4 आवाज़नि, पाकिस्तानी। पे अलिफ पा काफ सिन ज़र किस, तेलिफ ता नून ये ज़र नी, पाकिस्तानी। कौम, काफ वाव ज़बर कौ, मीम ज़बर म, कौम। संधि, सीनून ज़बर सन, दालिये ज़र दी, संधि। निशानी 3 आवाज़नि, नून ज़र ने, शीन अलिफ शा, नून ये ज़र नी, निशानी। रोशन 3 आवाज़नि, रोशन, रेवाव रो, शीन ज़बर श, नून ज़बर न, रोशन। चंड 2 आवाज़नि, चेनून ज़बर चन, डाल पेश दो, चंड। रंग 2 आवाज़नि, रेनून ज़बर रंग, गाफ पेश को, रंग। उन्हीअ, अलिफ पेशो, नून ये ज़र नी, हमज़ो ज़बर उन्हीअ। न्यारो, नून ज़र ने, ये अलिफ या, रेवाव रो, न्यारो। गॾिजी, गाफ ज़बर ग, ॾे ज़बर ॾ, जीम ये ज़र जी, गॾिजी। गीत, गाफ ये ज़र गी, ते पेश तो, गीत। ॻायूं 2 आवाज़नि, गे अलिफ गा, ये वाव नून पेशियूं, ॻायूं। क़ौमी, काफ वाव ज़बर कौ, मीम ये ज़र मी, क़ौमी। झंडे, झेनून ज़बर झन, डालिये डे, झंडे। झूलायूं 3 आवाज़नि, जे वाव पे झू, लाम अलिफ ला, ये वाव नून पेशियूं, झूलायूं। अचो त हाणे हिन सबक जी मश्क करियूं। पढ़ो ऐं लिखो। हिन लफ़्ज़नि खे पढ़ी ऐं हिननि खाननि में लिखणा आहिनि। त पढ़ंदासीं। हीअ लफ़्ज़ आहे क़ौम। हिते लिखंदासीं क़ौम। न्यारो, निशानी, मान, रोशन, झूलायूं। हिन मश्क जो ॿियो हिसो आहे, हिननि जहिड़ा ॿिया लफ़्ज़ ठाहियो जीअं चंड, झंड। प्यारो जहिड़ो ॿियो लफ़्ज़ आहे न्यारो। हिते लिखंदासीं न्यारो। अचो, सचो, मान, शान। रंग, रंग जहिड़ो ॿियो लफ़्ज़ आहे ढंग। हिते लिखंदासीं ढंग। टियों हिसो आहे, अवां पंहिंजी पसंदि जो को बैत ॿुधायो। चोथों हिसो आहे, ध्यान सां ॿुधो ऐं ॿुधायो त कहिड़े लफ़्ज़ जे पहिरें अखर ते ज़ेर, ज़बर या पेश ॾिनल आहे। हीअ लफ़्ज़ आहे कन। कन में पहिरें अखर ते ज़बर आहे। इहो आवाज़ थींदो क। दिल, दिल में पहिरें अखर दाल जे हेठि ज़ेर आहे ऐं हीअ आवाज़ थींदो दाल ज़ेर दे। उठ, अलिफ ते पेश आहे ऐं हीअ आवाज़ थींदो अलिफ पेशो। झिरकी, झिरकी में पहिरें अखर जे हेठां ज़ेर आहे ऐं इहो आवाज़ थींदो जे, जे ज़ेर जे। 5 आहे, ड्राइंग कापी ते क़ौमी झंडो ठाहियो। प्यारा शागिर्दो, अॼु असां रीडर जो सबक 9 पढ़िया आहियूं। ईंदड़ वीडियो में असां रीडर जो सबक 10 पढ़ंदासीं। अॼु जी ही मुंहिंजी ठाहियल वीडियो तव्हांखे कीअं लॻी? जेकॾहिं पसंदि अचे त लाइक, शेयर ऐं कमेंट ज़रूरु कजो ऐं सब्सक्राइब कजो। महिरबानी।